अस्सलाम वालेकुम। कशिश टीवी ऑफिशियल में तव्हांखे भली कार। अॼु जी वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां पंहिंजी तस्वीर जो बैकग्राउंड कीअं रिमूव करे सघो था, उहो बि 5 सेकंडनि में बग़ैर कंहिं सॉफ्टवेयर जे। त वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नया अची विया त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन खां बाद में हिन घंटी खे ज़रूरु दॿायो त जीअं तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जो नोटिफिकेशन मिलंदो रहे। त सिंपल तव्हां हिते ॾिसी सघो था त मां पहिरियां बि ऑलरेडी हे तस्वीरनि जो बैकग्राउंड जेको आहे हिन साइट मां जो आहे रिमूव कयो आहे। तमामु ज़बरदस्त साइट आहे। साइट जो नालो आहे remove.bg। हे हिन जो होम पेज आहे। तव्हां हिते ॾिसी सघो था, हिन में वीडियोज़ वग़ैरह मौजूदु आहिनि। हिन में को बि साइन अप वग़ैरह करण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां सिंपली हिते 5 सेकंडनि में पंहिंजो तस्वीर जो बैकग्राउंड रिमूव करे सघो था। उहो कहिड़ी तरीक़े सां थींदो, तव्हां हिते पहिरियां सैंपल ॾिसी सघो था त हिननि तस्वीरनि जो बैकग्राउंड मां रिमूव कयो आहे हिते। सो 5 सेकंडनि में सिंपली हिते करिणो तव्हांखे छा आहे, सिर्फ़ु सिंपल हिते होम पेज में अपलोड इमेज ते क्लिक करिणो आहे। उन खां बाद में हिते हे तस्वीर मां सिलेक्ट थो कयां। जीअं मां हिते सिलेक्ट थो कयां त तव्हांजे साम्हूं 5 सेकंडनि में हिन छा कयो जो ऐं तस्वीर जो बैकग्राउंड रिमूव करे छॾियो। त उन खां बाद में तव्हां ॾिसो त एग्ज़िट हिते अगरि वारनि जे हिसाब सां ॾिठो वञे त तमामु ज़बरदस्त हिन बैकग्राउंड रिमूव कयो आहे। तमामु ज़बरदस्त क्वालिटी आहे। डाउनलोड करण लाइ सिंपली हिते क्लिक कंदव त तव्हांजी फाइल बि डाउनलोड थी वेंदी। उन खां बाद में मां वधीक तव्हांखे हिते जो आहे बैकग्राउंड रिमूव करे सघां थो। उन खां बाद में तव्हां सिंपली हिन ते क्लिक कंदो, उन खां बाद में ओपन ते क्लिक कयो, वरी दुबारा ॾिसी सघो था त 5 सेकंड में हे कहिड़े तरीक़े सां हिन जो बैकग्राउंड रिमूव करे पियो। त तमामु ज़बरदस्त साइट आहे ऐं तव्हां पंहिंजे तस्वीरनि जो बैकग्राउंड हिन तरीक़े सां जो आहे रिमूव करे सघो था। अॼु जी वीडियो में एतिरो ई हो। वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। मिलूं था नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।